जैकबाबाद नाम लाचारी की हलाकत के खिलाफ एहतजाजी रैली निकाली गई। मुजाहिरीन ने बड़ी तादाद में शामिल होकर कौमी शाहराह पर धरना दिया और पुलिस के खिलाफ शदीद नारेबाजी की। रैली कामोरा लाइन से शुरू होकर प्रेस क्लब के बाहर इख्तिताम पजीर हुई। रैली में सैकड़ों शहरियों ने शरीक होकर सद्दाम लाचारी के विरसा को इंसाफ फराहम करने के लिए नारेबाजी की। एहतजाज की क़यादत मीर इम्तियाज़ खान लाचारी, सहाना खान, दिलावर हुसैन, शाह मोहम्मद लाचारी, तोफेल अहमद और दीगर ने की। एहतजाज में शामिल शुरका का कहना था कि अॼु को एहतजाज जेको थियो आहे शहीद सद्दाम हुसैन लाचारी खे पंहिंजो बेगुनाह शख़्स खे खणी करे जेको उन खे क़तल कयो वियो आहे ऐं उन खां जेको त 10 लख रुपयो घुरियो हुनजे वरसानी खां। उन जो चवणु हुयो त असां वटि 10 लख रुपया न आहिनि। हुनजो पीउ हिकिड़ो ज़ईफ़ आहे 80 साल ऐं हुनजी ॿी वालदा आहे कुराड़ी ऐं पीउ मां जो बि इहो हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंजे लाइ इन्हनि जेको 10 लख रुपया डिमांड कई। SHO चयो त 10 लख रुपयो ॾींदो त ठीकु आहे, न ॾींदो त मां हिनखे फुल फिराए करे छॾंदुमि। हीउ किथां जो कानून आहे? इहो सद्दाम लाचारी छड़ो न हुयो, हे इंसाफ़ जी ॻाल्हि आहे, ही नौजवान शख़्सनि जी ॻाल्हि आहे। सुभाणे जेके बि इन्हनि वाक़िया जेके माज़ी में जेके कया आहिनि, जेको लॻे थो जी कंडीशन में इन्हनि जेके आहिनि फेक इनकाउंटर कया आहिनि। मुंहिंजो मुतालबो आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां, पंहिंजो वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खां, पंहिंजो जेको आहे त डिवीज़न सदर मीर एजाज़ खान जखानी खां मुतालबो आहे त फिलफोर SSP खे हटायो वञे ऐं जे करप्ट SHO जंहिं इनकाउंटर कयो आहे जो बेगुनाह कतल कयो अथई उन खे फिलफोर गिरफ़्तार करे उनजे मथां केस दाख़िल कयो वञे। पुलिस की कुल्हाम दहशतगर्दी के बायस नौजवान सद्दाम लाचारी की हलाकत हुई है, जिसकी पुरजोर मजम्मत करते हैं। उनका मजीद कहना था कि सद्दाम लाचारी को गिरफ्तार करके रिश्वत तलब की जा रही थी। पैसे न देने पर जाली मुकाबले में नौजवान सद्दाम को बेदर्दी से कत्ल कर दिया गया। मुजाहिरीन का कहना था कि सद्दाम लाचारी का खून रायगा नहीं जाने दिया जाएगा। वाक़े की शफ़ाफ तहकीकात कराई जाए और मुलव्विस पुलिस एहलकारों को सख्त सज़ा देकर मुतासरा ख़ानदान को इंसाफ फराहम किया जाए। वश न्यूज़, जैकबाबाद।